दोस्तों, हे आहे मोहम्मद बिलाल असांजे ॻोठ जो तमाम मेहनती हारी आहे। बिलाल पंहिंजी ज़मीन में वाटरमेलन पोखींदो आहे ऐं पोइ इन्हनि खे शहर वञी विकिणंदो आहे। पर पोइ हिकु हफ़्ते खां बिलावल ॾाढो परेशान आहे, छो त हर राति हिन जे स्टोर तां कुझु वाटरमेलन गायब थी वेंदा आहिनि। कल्ह शाम जी ही ॻाल्हि आहे। हिन 335 वाटरमेलन स्टोर में रखिया हुया, पर सुबुह जॾहिं उहो निंड मां उथियो त 87 वाटरमेलन घटि हुया। हाणे बिलावल खे इहो सम्झ में नथो अचे त हिन वटि केतिरा वाटरमेलन बाक़ी बचिया आहिनि। अचो दोस्तों, इहो मालूम करण जे लाइ असां बिलावल जी मदद करियूं था। इन जे लाइ 335 मां 87 सबट्रैक्ट कंदासीं। 5 मां 7 सबट्रैक्ट न थी सघंदा, छो त वॾा अदद यानी greater number cannot be subtracted from the smaller numbers। इन जे लाइ असां 3 यानी टेंस जी वैल्यू मां 1 बोरो कंदासीं त 5 थी वियो 15 ऐं 3 थी वियो 2। हाणे 15 मां 7 माइनस कया त असां वटि 8 बचिया। हिन खे असां वंस जी प्लेस ते रखंदासीं। 2 मां 8 सबट्रैक्ट न थी सघंदा, त असां 100 जी प्लेस ते मौजूद 3 मां 1 बोरो कंदासीं त 2 थी वियो 12 ऐं 100 जी प्लेस ते 2 बचिया। 12 माइनस 8 थिया 4। हाणे असां 4 खे टेंस जी प्लेस ते लिखंदासीं। 100 जी प्लेस ते मौजूद 2 मां 0 माइनस कयोसीं त 2 बचिया। अहिड़ी तरह असांजो जवाब आयो 248। यानी बिलावल वटि 248 वाटरमेलन्स आहिनि। हाणे बिलावल छा करे? ॿिए ॾींहुं वरी बिलाल पंहिंजे स्टोर में 248 वाटरमेलन रखिया, जंहिं मां 239 वाटरमेलन्स गायब थी विया। दोस्तों, हाणे हिन जे स्टोर में केतिरा वाटरमेलन बचिया? अरे वाह, बिल्कुल ठीक। यानी बिलाल वटि सिर्फ 9 वाटरमेलन बचिया। रात थींदे ई बिलाल ऐं इन जा दोस्त स्टोर में लिकी वेही रहिया। थोरे ई टाइम खां पोइ 4 कुआं हिन जे स्टोर में दाख़िल थिया ऐं वाटरमेलन हिकु कार्ट में रखण लॻा। बिलाल ऐं इन जा दोस्त ॾाढो हैरान थिया त कुआ हिननि वाटरमेलन्स खे छा कंदा हूंदा। बिलाल ऐं इन जा दोस्त इन्हनि कुअनि जे पुठियां विया ऐं उहे हैरान थी विया। उहा वाटरमेलन जो कार्ट वेझी वसंदी में खणी विया, जिते फ्लड आयो हुयो ऐं माण्हुनि वटि खाइण लाइ कुझु बि न हुयो। तव्हां बि पंहिंजनि दोस्तनि जी हेल्प करियो ऐं हिननि सवालनि खे हल करियो।